America has given us an unprecedented and powerful mandate. We have taken back control of the Senate. Wow, that's good. This is a magnificent victory for the American people that will allow us to make America great again. अमेरिकी सदारती चूंडुनि में डोनाल्ड ट्रंप मैदान मारे वरितो। ट्रंप कमला हैरिस खे शिकस्त ॾेई ॿियो भेरो सदर चूंडिजी वियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 538 इलेक्टोरल वोट सां 277 इलेक्टोरल वोट खणी कामयाबी माणी। डेमोक्रेट्स जी कमला हैरिस 226 इलेक्टोरल वोट हासिल करे सघी। डोनाल्ड ट्रंप सदर जो बाइडन जो सदारती मुदो पूरो थियण बाद 20 जनवरी 2025 ते अमेरिका जे 47 सदर तौर उहिदे जो हल्फ खणंदो। Military, and ideally we don't have to use it. You know, we had no wars. 4 years we had no wars except we defeated ISIS. We defeated ISIS in record time, but we had no wars. They said, he will start a war. I'm not going to start a war. I'm going to stop wars. Make America safe, strong, prosperous, powerful, and free again. So I want to just tell you what a great honor this is. I want to thank you. I will not let you down. America's future will be bigger, better, bolder, richer, safer, and stronger than it has ever been before. डोनाल्ड ट्रंप जो का बि नई जंग शुरू न करण ऐं जारी जंगियूं ख़त्म करण जो ऐलान। कामयाबी बैदि तकरीर कंदे डोनाल्ड ट्रंप चयो त अॼु खां अमेरिका जो सुनहरी दौर शुरू थी वियो आहे। तरक़ी आॾो समूरियूं रणगुनि खे ख़त्म, अमेरिका खे बुलंदियुनि ताईं पहुचायो वेंदो। अमेरिका खे वधीक मज़बूत, महफ़ूज़ ऐं ख़ुशहाल बणायो वेंदो। सरहदुनि खे महफ़ूज़ करे गैर क़ानूनी परॾेहियुनि खे रोकियो वेंदो। क़ानूनी रस्ते ईंदड़नि जी आजियां कई वेंदी। सदारती चूंडुनि में कामयाबी माणींदड़ ट्रंप जे रिपब्लिकन पार्टी सेनेट में बि 51 सीटुनि तां बरतरी हासिल करे वरिती। डेमोक्रेट्स जूं 43 सीटूं। परॾेही मीडिया मूजिब अमेरिकी सेनेट में रिपब्लिकन्स जी अक्सरियत हासिल करण में ओहायो ऐं ॾखण वर्जीनिया अहम किरदार अदा कयो। चूंडुनि खां अॻु डेमोक्रेट्स जी सेनेट में बि अक्सरियत हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जूं सदारती चूंडुनि में कामयाबी ते डोनाल्ड ट्रंप खे वाधायूं। वज़ीर आज़म चयो त ट्रंप इंतज़ामिया सां गॾिजी कमु करण जा मुंतज़िर आहियूं। पाकिस्तान ऐं अमेरिका जा लाॻापा मज़बूत कंदासीं। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त उमीद आहे त नई अमरीकी इंतज़ामिया आलमी अमन खे तरजीह ॾींदी। PTI बानी पारां ज़ुल्फ़ी बुख़ारी डोनाल्ड ट्रंप खे अमेरिका जो सदर चूंडण ते मुबारकूं ॾिनियूं। सदारती चूंडुनि में कामयाबी ते मुख़्तलिफ़ आलमी अख़बारनि जूं डोनाल्ड ट्रंप खे वाधायूं। फ्रांस, हंगरी, ऑस्ट्रेलिया ऐं इटली जे सरबराहनि जूं डोनाल्ड ट्रंप खे वाधायूं। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ऐं बरतानवी वज़ीर आज़म जूं बि डोनाल्ड ट्रंप खे मुबारकूं। बरतानवी वज़ीर आज़म चयो त डोनाल्ड ट्रंप सां गॾिजी कमु करण जा मुंतज़िर आहिनि। सिंध काबीना मेडिकल यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस में दाख़िला लाइ ॿीहर MD कैट टेस्ट वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी। IBA सख़्त 3 हफ़्तनि अंदरि MD कैट टेस्ट वठंदी। मुराद अली शाह जी MD कैट टेस्ट शफ़ाफ़ बणाइण जी हिदायत करे छॾी। सिंध काबीना टेस्ट लाइ 23 करोड़ 21 लख रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना 250 मेगावाट पावर प्रोजेक्ट लाइ खांगी कंपनीअ खे ठटे में 1674 एकड़ ज़मीन बि ॾिनी। £90 मिलियन रेफरेंस में 3 महीननि बाद जरह मुकम्मल। PTI बानी ऐं बुशरा बीबी खां 8 नवंबर ते बयान वरिता वेंदा। अटियाला जेल रावलपिंडी में एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राना ॿुधणी कई। बानी PTI ऐं संदसि दरबारी बुशरा बीबी बि पेश। बुशरा बीबी जे वकील उस्मान गिल आख़िरी गवाह जांच ऑफिसर उमर नदीम ते 37 ॿुधणियुनि बाद जरह मुकम्मल कई।
नेब प्रोसिक्यूटर जो चवण हो त वधीक गवाह पेश नथा करे सघूं। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जे 342 जे बयान लाइ 8 नवंबर जी तारीख़ मुक़रर। पीटीआई बानी तारीख़ जो ऐलान कंदो त समूरो मुल्क निकिरंदो, उहा आख़िरी काल हूंदी, सिरनि ते कफन ॿधी निकिरंदासीं। एपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त नवंबर जे सवाबी वारे जलसे में पीटीआई मथां थियल ज़ुल्म बाबति ठहराव पेश कंदासीं। बानी जी फाइनल काल खां पोइ पंहिंजा हक़ वठण ताईं को बि कारकुन वापसि न वेंदो। दुरुस्त रुख में वञी रहिया आहियूं। नाणे जी मट सट वारा ज़ख़ीरा बि मुस्तहकम आहिनि। डिजिटाइज़ेशन ज़रिए इंसान मुदाख़लत घटाए करप्शन ते ज़ाब्तो आंदो वेंदो। कराची में फ्यूचर समिट खे ख़िताब कंदे नाणे वारे वसीम मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मईशियत जो डीएनए एक्सपोर्ट ते ॿधल नौमी ज़ोन तब्दील करणो पवंदो। निजी शोबे खे हथी ॾिनी वेंदी। सनतुनि खे बि मराहतूं बिना हदफ़ जे न ॾिनियूं वेंदियूं। मिडलमैन खे अवाम जे फ़ाइदे आॾो रंडक बणजण न ॾिनो वेंदो। सखर जे इलाइक़े संगरार मां 3 साल अॻु अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी केस में नओं मोड़। धाड़ेलनि प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार खे फ़ोन करे भुङ तलब करे वरितो। प्रिया जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त धाड़ेलनि फ़ोन करे ॿुधायो त प्रिया कुमारी हुननि वटि आहे, पर संदसि आज़ादीअ लाइ पैसा ॾियणा पवंदा। धाड़ेलनि फ़ोन करे सिर्फ़ु प्रिया कुमारी हुननि वटि मौजूदु हुजण जो ॿुधायो ऐं भुङ घुरियो। न प्रिया सां ॻाल्हायो, न ई का तस्वीर मोकिली। धाड़ेलनि जी फ़ोन बाबति एसएसपी सखर अमजद शेख खे आगाह कयो। फ़ोन नंबर बि ॾिनो आहे। एसएसपी अमजद शेख जो चवणु आहे त राजकुमार खे आयल कॉल बोगस हुई। धड़ियलनि वटां प्रिया हुजे हा त संदसि तस्वीर, वीडियो या ऑडियो बि मोकिलियनि हा। आईजी सिंध गुलाम नबी मेमून जी सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां मुलाक़ात। आईजी सिंध गुलाम नबी मेमून चीफ जस्टिस खे सिक्योरिटी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। गुलाम नबी मेमून चयो आहे त परडेन जी सिक्योरिटी लाइ पूरी कोशिश करे रहिया आहियूं। जॻह या शख़्सियत जी हसासियत खे नज़र में रखंदे सिक्योरिटी इंतज़ाम कया वेंदा। पुलिस रूल्स में सुधारण लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं आहिनि। 1-2 ॾींहनि अंदरि ड्राफ्ट तयारु करे घरू खाते खे मोकिलियो वेंदो। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया मां नवां केनाल कढण जो मक़सदु सिंधु खे रेगिस्तान बणाइण जी साज़िश आहे। सिंधु ते धाड़े ख़िलाफ़ 24 नवंबर ते गवर्नर हाउस अॻियां धरणो हंयो वेंदो। मटियारी में केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कादिर मक्सी चयो त सिंधु दरिया ते को बि केनाल या डेम क़बूल न कयो वेंदो। पीपल्स पार्टी दरिया ते धाड़े ख़िलाफ़ ऐवान में आवाज़ उथारे धरतीअ जी बका ऐं जियापे ख़ातिर धरती धड़नि खे रोडनि ते निकिरणो पवंदो। पंजाब में स्मोक ख़तरनाक सूरत हाल इख्तियार करे वई। सुभाणे खां 18 ज़िलनि में 12वीं जमात ताईं तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान। ऑनलाइन क्लासिस जो हुकुम। तालीम खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि लाहौर, गुजरांवाला, फैसलाबाद ऐं मुल्तान डिवीज़न जे 18 ज़िलनि में सरकारी ऐं निजी हायर सेकेंडरी तालीमी इदारा सुभाणे खां 17 नवंबर ताईं बंदि रहंदा। चइनी डिवीज़न में 31 जनवरी ताईं मास्क पाइण बि लाज़मी करार ॾिनो वियो। सिंध में कैंसर जे मरीज़नि जूं दवाऊं अणलब थी वयूं। कराची जी सिविल अस्पताल में बि कैंसर जी दवाउनि जी खोट। मरीज़नि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻी वयूं। सिविल अस्पताल कराची में कैंसर वार्ड में 60 खां 70 मरीज़ दाख़िल। सिविल अस्पताल जे एमएस कैंसर जी दवाउनि जी खोट जी तस्दीक करे छॾी। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 5 में
बैंक मां पैसा कढाए निकिरंदड़ शहरी फोरन तां क़तल। पुलिस मूजिब 45 वरियनि जो सईद बैंक मां पैसा कढाए वञी रहियो हो त मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि संदसि पीछो करे खांसि फुर जी कोशिश कई। मज़ाहिमत हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया। अमेरिका में डोनाल्ड ट्रंप की कामयाबी से बिटकॉइन जा अघ तारीख़ की बुलंद तरीन सतह ते पहुंची विया। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब दुनिया की सब खां क़ीमती क्रिप्टो करेंसी $75,000 के रिकॉर्ड सतह पार कंदे हलंदड़ साल मार्च में ठाहियल पंहिंजो ई रिकॉर्ड तोड़े छॾियो। ट्रंप चूंड मुहिम दौरान पाण खे क्रिप्टो उम्मीदवार भी सॾियो हो। आई हॉलीवुड जी सुपर हीरो फिल्म शॉन 3 रिकेश ऑफ टाइम जो टीज़र ट्रेलर जारी। साइंस फिक्शन फिल्म ईंदड़ साल सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।